नदन रानीपुर में रिपोर्ट करे पियो मदद अली सोलंकी। रात हादी कैम्ब्रिज पब्लिक स्कूल रानीपुर में सालियानी इम्तिहान 2024 जो एवार्ड तकरीब में प्रोग्राम शानदार नमूने रखियो वियो, जंहिंमें शागिर्दनि संदसि वालिदैन ऐं शहर जे मौज़ूज़ ऐं तालीम सां वाबस्ता शख़्सियतुनि खे घुरायो वियो। इदारे जे सरबराह मोहतरम इल्ताफ़ हुसैन सुमरो साहब पंहिंजी खिताब में इल्म बाबति जामिया वसी ऐं काराती ॼाण ॾिनी। शागिर्दनि जी इंग्लिश स्पीच में खिताब ऐं टेबलो पेश करण में ॿारनि में जेका ख़ुदि एतमादी महारत हुई वो ॾिसण वटां हो ऐं उन महिनत जो क्रेडिट हादी स्कूल जे इंतज़ामिया ऐं उस्तादनि साहिबान ॾांहुं वञी रहियो आहे। तालीम जी डोड़ में थोरे अरसे में हादी स्कूल जे ॿारनि जी कामयाबी जो मोहतरम इल्ताफ़ हुसैन सुमरो साहब जन जी ईमानदाराना मेहनत लगन ऐं सचाई जो नतीजो आहे। आख़िर में पोज़ीशनूं हासिल कंदड़ ॿारनि में अवार्ड विराया विया। जेकी ॿार पोज़ीशन हासिल न करे सघिया आहिनि को मसइलो न आहे, उहे ईंदड़ साल लाइ पाण खे तयारु रखनि।